अस्सलाम वालेकुम एवरीवन। अॼु असां हिन वीडियो में इहो सिखंदासीं त असां फ्रैक्शंस खे जोड़ ऐं कट कहिड़े तरीक़े सां करे सघूं था जॾहिं उन्हनि जा डिनोमिनेटर्स हिकु जहिड़ा हुजनि, मतिलबु त उन्हनि जा छेद जेके आहिनि सो हिकु जहिड़ा हुजनि। उन लाइ छा कंदासीं, अगरि असांखे एड करिणो आहे त न्यूमिनेटर जेके आहिनि अंश उन्हनि खे प्लस कंदासीं, एड कंदासीं, ऐं डिनोमिनेटर जेको छेद आहे उनखे सेम रखंदासीं, छो त ॿई या टई छेद हिकु जहिड़ा ई आहिनि त उनखे सेम रखंदासीं, कॉमन आहिनि। पोइ सिंप्लीफाई कंदासीं। पहिरियों क्वेश्चन जेको आहे उहो आहे 5/9 प्लस 2/9, त उन मां डिनोमिनेटर जेको छेद आहे उहो 9 साॻियो ई रखंदासीं, ऐं जेको मथे अंश आहिनि उन्हनि खे जोड़ करे छॾींदासीं। 5 + 2 छा थींदो 7, 7/9। हाणे इन्हनि खे वधीक असां सिंप्लीफाई नथा करे सघूं, सो इनखे अहिड़ी तरीक़े सां ई रखंदासीं। सेकेंड क्वेश्चन आहे 13/15 प्लस 11/15, छेद जेको आहे सो सेम 15 ई रहंदो, ऐं मथे जेको 13 आहे उनखे प्लस कंदासीं 11 सां। ठीकु आहे, त हाणे 13 खे प्लस कयोसीं 11 सां त उहो अची वियो 24, ऐं छेद 15 साॻियो रहियो आहे। हाणे असां टे जो खोड़ो हिननि ॿिन्हिनि ते लॻाए सघूं था। 3 जो खोड़ो असां 8 दफ़ा लॻाईंदासीं त 24 ईंदो, 3 जो खोड़ो 5 दफ़ा लॻाईंदासीं त 15 ईंदो। हाणे असां वटि जेको आहे सो बचो आहे 8/5। इनखे असां वधीक सिंप्लीफाई करे सघूं था, छो त डायरेक्टली त नथा करे सघूं, पोइ टेबल नथो लॻे इन्हनि ते, पर ही इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे त इनखे डिवीजन करे सघूं था। सो अगरि असां हिनखे डिवीजन करे ॾिसूं, 8 खे असां 5 सां डिवाइड कयूं त 1 5 5, 8 मां 5 विया 3, त हिन जो जेको आंसर ईंदो उहो ईंदो 1 सॼा 3/5। हाणे अगरि असांखे सब्ट्रैक्ट करिणो आहे, कट करिणो आहे, त न्यूमरेटर्स खे कट कंदासीं, मतिलबु त आंसरनि खे में सब्ट्रैक्ट कंदासीं, ऐं जेको डिनोमिनेटर आहे छेद आहे सेम रखंदासीं, पोइ सिंप्लीफाई कंदासीं। टियों क्वेश्चन 7/8 माइनस 3/8, सेम तरीक़ो, जेको 8 छेद आहे उहो सेम रखंदासीं, ऐं 7 मां माइनस कंदासीं 3 खे, त आंसर ईंदो 4/8 साॻियो जेको डिनोमिनेटर आहे। हाणे असां हिते ॾिसूं पिया त 4 जो खोड़ो लॻे थो इन्हनि ॿिन्हिनि ते, 1 चौक 2 8, त आंसर जेको आहे सो असांजो अची वियो आहे 1/2। ओके, हाणे चौथो क्वेश्चन आहे उहो आहे 10/15 माइनस 4/15, त छेद सिमिलर रहंदो 15, ऐं जेको मथे आहे 10 माइनस 4 लिखंदासीं। 10 मां 4 विया त 6 बचंदा, ऐं हेठि 15 अची वेंदो। हाणे असां इन ते 3 जो खोड़ो लॻाए सघूं था, 2 × 6 पंटीह 15, सो आंसर ईंदो 2/5। हाणे तव्हांजे प्रैक्टिस लाइ क्वेश्चन्स आहिनि। पहिरियों क्वेश्चन 5/9 प्लस 4/9, ॿियो क्वेश्चन 6/11 11 प्लस 3/11, टियों क्वेश्चन 4/12 माइनस 6/12, चौथो क्वेश्चन 5/9 माइनस 2/9। हाणे हिनखे सॉल्व कयो ऐं कमेंट में आंसर ज़रूरु ॿुधाइजो। हाणे जो आंसर कयूं था, पहिरें जो आंसर जेको आहे सो 9/9 ईंदो, छो त जेको छेद आहे उहो ॿई 9 आहिनि, त असां अॻिते बि इहो ई रखंदासीं, ऐं मथे 5 + 4 कंदासीं त 9 ईंदो। हाणे 9/9 जेको आहे सो उहो वधीक इकनाना मतिलबु त 1/1 थी वेंदो। सेकेंड क्वेश्चन जो आंसर जेको आहे सो 9/11 ईंदो, छो त 6 + 3 कंदासीं त 9 थी वेंदो। हाणे इनखे वधीक असां सिंप्लीफाई नथा करे सघूं। टे जो क्वेश्चन जो आंसर जेको आहे उहो अची वेंदो 5/12, इनखे वधीक सिंप्लीफाई नथा करे सघूं। 11 मां 6 विया त 5 बचा। चौथो आहे 5/9 माइनस 2/9, त इनखे असां सिंप्लीफाई कंदासीं त अची वेंदो 3/9, छो त 5 मां माइनस कंदासीं 2 खे त 3 बचंदो। हाणे इनखे 3 जो खोड़ो लॻाए सघूं था, 8 × 3 = 9, सो 1/3।